शौरी तोखे भला इज़त राह सुनाए छा? एक्सक्यूज मी? बस कर एक्सक्यूज़ मी जी धीअ त जुंडा पटे तिरी ते न रखाई। मां लिहाज़ थी कंदी अचां त मां चयो महिमान आहे जवान छोकर आहे सुभाणे परिणिजी वेंदी त तूं वरी जेको आहे त मस्ती थी कंदी वते पई माण्हुनि खे फीड बि काथी ॾींदी वते पई। जुंडा पटे तिरी ते रखंदी मां यादि रखजांइ। जहिड़े जो मूड आहे ओके कर, मां ॿुधां थी। घणी मंड मनशी सभु ख़बर आहे मूंखे। ॻाल्हाए मां ॿुधां थी। हा चङो भला बीहु। ओ चाची माशूका पोपरी रोशू खान कुर्बान खान काॾे मरी विया हो सभु जल्दी हेॾे अचो। हे शौरी छा थी चए फ़ोन ते मुड़सालू खे राति कार कराया त भॼी हलूं हिननि खे सुमारे पोइ जेको त निकिरी हलूं या उसे घोड़ा असांजी इज़त त वई। मुराला ज़बान न भई ॻाल्हाए छा थींदी माशा महल जो। ओ चाची हे कन लाटार करण वारी महल नाहे। हिन ॻाल्हि ते गौर कयो इन खां पहिरियों जो इहा शौरी भॼी वञेव हिनखे मुड़ुसु ॾियो। ॾाढी ही मूंसां चप पई आहे तॾहिं थी मूं त इल्ज़ाम आणी। चोर चवंदो त मां चोरी कई आहे। ॿोड़े जी ॻाल्हि ते ॿोड़े जी ॻाल्हि नाहे चाची। जवान छोकर आहे वञे थी ॿाहिरि ॾिसंदियूं थी परावा मुड़सालू भला गरम खून आहे जवानी जो अनु थी खाए हिन जी दिलि न चवंदी त मुंहिंजो बि हिकिड़ो मुड़ुसु हुजे। बकवास बंदि कर पंहिंजी। मां तुंहिंजी दुश्मन न आहियां नाज़ी लिकाए छा थी शादी तुंहिंजो हक़ु आहे तुहारे पीउ तुहारी ॾाॾी जी अखि ते तुहारी पघार जूं पटियूं चढ़ियल आहिनि पर मां अंधी न आहियां। तुंहिंजो हक़ु आहे तुंहिंजो मुड़ुसु वठणु तुंहिंजो हक़ु आहे। मां अलाह खे मनी ड्रामा बंदि कर असां अॻे ई ब्लड प्रेशर जा मरीज़ आहियूं। चङो चाची मां बसि थी कयां पर जे शौरी लिकिरी वियो न पोइ मूंखे न चइजाव। अमा ख़ैर ताए लुड़कियो अथव अबा तूं को अचे मुंहिंजी दाह वर न आहे बाक़ी हिते त मूंखे सभु कूड़ो कयूं वेठा आहिनि। थियो छा आहे अबा शौरी नाज़ी पई मुड़सालू सां फ़ोन ते ॻाल्हाए भई राति कार कराया त भॼी हलूं। मां ॿुधी वरितो पोइ त इहे मूंखे ड्रोयूं इहे कसम मुंहिंजे पेरनि ते पहुतियूं इहा ॻाल्हि ढक पर मां घर सां दुश्मनो कीअं कयां अबा। मां नीमक खाधो आहे हिन घर जो पर इहा शौरी भॼी वेंदव। तोखे शर्म नथो अचे तूं असांजी इज़त मिटी में थी मिलाइणु चाहीं। तव्हांखे हिन ते भरवसो आहे हिन धोती रे न ते। पंहिंजी सफ़ाई पेश कर। हीअ मुॾे आई हिन जो जहिड़े जो मूड हुयो। जहिड़े जो मुंड बि शींदो आहे छा पहिरियों ई कूड़ माते। अमा तूं पंहिंजी ॻाल्हि कई न हाणे हिनखे ॻाल्हाइणु ॾे। हा ॻाल्हाए। कल्ह ॾाॾीअ हिन जहिड़ो कयो आहे ऐं हिनखे लॻे थो उहो जहिड़ो मां करायो आहे तॾहिं मूंसां चप पई आहे। इहा ग़लति ॻाल्हि थी करे मूंखे चप पवणु ईंदो ई न आहे। हिकिड़ी शइ मूंखे ईंदी ई न आहे मां उहा कीअं कंदमि। मूंखे ॻाल्हि पूरी करणु ॾे अञा मुंहिंजी ॻाल्हि पूरी नाहे थी। अबा मां कूड़ी हे सची जॾहिं भॼी वेंदव न पोइ पुछंदीमांव पर जई हा हाणे कीअं भॼंदी। हाणे त सभिनी खे ख़बर पइजी वई आहे हाणे त न भॼंदी हाणे त मूंखे कूड़ो कराईंदी हाणे मूंखे कूड़ो कराइजांइ न भॼिजांइ जे सभु चवनि त मां तुंहिंजो हरू भरू इल्ज़ाम आयो आहे। मिस ड्रोही थी अलाह जी मां सां सची कजांइ कूड़े ते लानत। नाज़ी जो स्कूल में चकर हले थो। ॾिसो मां कुझु नथी चई सघां हर कंहिंजी प्राइवेसी आहे। मिस प्राइवेसी माना प्राइवेसी मतिलबु राज़ पर्सनल लाइफ। मिस पर्सनल लाइफ माना पर्सनल लाइफ माना ज़ाती ज़िंदगी। मिस पोइ बि मां छा कंदीमांसि मिड़ी पुछां थी। हिकिड़ो सर त आहे उहो लाइक कंदो अथसि। सर जो नालो इहो त मां तव्हांखे नथी ॿुधाए सघां। मिस प्लीज़ भेण न आहे न इन मामले में मां कंहिंजी बि भेण न आहियां। हूअं बि सभु मूंखे पराओ कंदा आहिनि मांखो ॻाल्हियूं लिकाईंदा आहिनि। मिस तूं बि मूंखे पराओ करे छॾियो। ॾिसो ॿिए कंहिंजी ॻाल्हि आउट करणु सुठी ॻाल्हि त न आहे न। मिस मां त हुज में पुछो मां छा कंदसि मां का हिकु न 100 यार वञी करे मुंहिंजो छा वञे पर मिस तूं त मूंखे पराओ करे छॾियो न। ॾिसो रो त न प्लीज़ मां इलाही सेंसिटिव आहियां मां कंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा न ॾिसी सघंदी आहियां। मिस सेंसिटिव माना सेंसिटिव माना कमज़ोर दिलि। मिस नालो ॿुधाया छा थी पवई आहे तुंहिंजा के टका ख़र्च थियनि हा। गिदड़ जी पोटी में कमु पियो हो न वञी जबल जी चोटी ते करे आयो हो। तव्हां एॾो इंसिस्ट था कयो त मां तव्हांखे ॿुधायां थी पर प्लीज़ इहा ॻाल्हि पाण ताईं रखिजो। ओ मिस तूं सफ़ा बेफ़िक्र थी। सर बशीर माना बशू कयासीं न थैंक यू मिस। मिस इहो इशिष्ट माना अदा कुर्बाना ख़ुशि लॻो पियो आहे। अलाह जो शुक्र आहे भाउ तूं ॿुधाए ख़ैर आहे ॾे हवाल रोज़ा रखे थो। अलहमदिल्ला भाउ मौसम बि सही आहे त फ़र्ज़ु त पूरो कयूं न। हा बिल्कुलु अदा रोज़ो किथे छोड़े मस्जिद वेंदो आहियां मौलवी गफ़ार वारी में। पोइ माल पाणी आहे कीअं। हा खारका हूंदियूं आहिनि पकोड़ा शंबोशा ईअं त मानी बि ईंदी आहे
पर उहा वरी मौलवी साहब वारे कमरे में रखंदा आहिनि न, उहा वरी उन जे लाइ हूंदी आहे। बसड़े अदा उस्ताद शफ़ी मोहम्मद वारी मस्जिद में अचो न, उते इहो छोला, इहे फ्रूट चाटा, इहे दही बड़ा, शरबत त पंहिंजी जाइ ते हर माण्हू खे हिकिड़ो जूस जो दॿो थो ॾे। ॿियो त ॿियो अलाए केतिरा ताम आहिनि, मूंखे त माना असां ॾिठा ॿुधा ई न आहिनि। इहे शयूं उते पयूं आहिनि। ॿुधूं था को हाजी साहब आयो आहे सऊदी मां, उहो त इफ़्तारी कराए। पर अदा तूं त ॿिए फ़िरके सां तालुक़ु थो रखे न, ऐं उस्ताद शफ़ी मोहम्मद जो फ़िरको वरी मटाए। अदा क़ुर्बान यार बादशाह माण्हू आहे। फ़िरका त असां ठाहिया आहिनि न, मस्जिद अलाह जो घरु आहे न। उस्ताद गफ़ार वारी मस्जिद में कहिड़ो हलाव आहे जेको उस्ताद शफ़ी मोहम्मद वारी में आहे। बसि पोइ इहो पाण में विढ़ूं छा ते, कहिड़ी ॻाल्हि ते विढ़ूं, जॾहिं अलाह सभिनी जो हिकिड़ो आहे, मालिक हिकिड़ो आहे। सही ॻाल्हि थो करे था गुलाम बेक। हाणे मां बि उस्ताद शफ़ी मोहम्मद वारी मस्जिद में रोज़ो खोलींदुमि। अदा नफ़रतूं मुर्दाबाद, मोहबतां ज़िंदाबाद। जिए इफ़्तार पार्टी, सदा जिए। हा खारका हूंदियूं आहिनि, हा खारका हूंदियूं आहिनि, पकोड़ा शंबोशा, ईअं त मानी बि ईंदी आहे, पर उहा वरी मौलवी जे कमरे में रखंदा आहिनि न। आवाज़ न कयो बाबा, आवाज़ न कयो। बंदि करे कमु न, आज़ान थी वञनि इहे असल में। अलाह जो शुक्र आहे भाउ, तूं ॿुधाए। यार कारो अचे थो सिजे हेॾे थोरो हीअं बि आहे भला, हीअं न अञा बि थोरो हीअं फ्री बि त जीअं हीअं हिते त बि हे पासो कारो थो अचे, हे अछो थो अचे हिते, पर हीअं त वरी साॻियो होॾे थी वञे साॻियो थी स्पेस वञे। बि हिते बि आहे हीअं। अलाह जो शुक्र आहे भाउ, तूं ॿुधाए। न इन मामले में मां कंहिंजी बि भेण न आहियां, न इन मामले में मां कंहिंजी बि भेण न आहियां। सही ॻाल्हि थो करे अदा गुलाम बेक। हाणे मां बि उस्ताद शफ़ी मोहम्मद वारी मस्जिद में रोज़ो छोड़ींदुसि। सही ॻाल्हि जिते तव्हां ॿुधा उते खोलींदो न। मुंहिंजो छा वञे, पर मिस तूं त मूंखे पराओ करे छॾियो न। मिस सेंसिटिव माना, मिस सेंसिटिव माना, मिस नालो ॿुधाया त छा थी पवई आहे, तुंहिंजा के टका ख़र्च थियनि ॾिया। गिदड़ जी पोटी में कमु पियो त वञी जबल जी चोटी ते करे आयो।